वला आक़िबतु लिल्मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन वला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही व अहले सुन्नतिही अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुल लिमा मअकुम लतु'मिनुन्न बिही व लतंसुरुन्नह। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मारू मिट मली रजा सबई मुँह सरदार। मारू मिट मली रजा सबई मुँह सरदार। हशर वेल हिसाब में जॾहिं मुहिब थींदा महदार। उते लोयन वारा लख हज़ार पर मारो मझन हिकिड़ो। अंधन अंधोकार वञी सजन लधो सोझरो। प्यादा वञी पार प्या संभरिया की न सवार। प्यादा वञी पार प्या सब
संभरिया की न सवारा पो मोहब्बत साण निहार लधाऊं लतीफ थे दिलों दस्तगीर रखे को सवाली सद करे हकल में हाशिम शाहते वैलो वीर भरे तोणी हुजे पंथ तरे तब कदो महार मुरीद दे बगदाद शहर दी की निशानी बगदाद शहर दी की निशानी ते ऊंचियां लम्बियां चीलों तन मेरे जिਵੇਂ ਤਰਜ਼ੀ ਦੀਆਂ ਨੀਰਾਂ ਹੁਣ ਨੀਰਾਂ ਦੀ ਗਲ ਪਾ ਕੇ ਕਫਨੀ ਮੈਂ ਤੁਰ ਲਸਾਂ ਸੰਗ ਫਕੀਰਾਂ ਬਗਦਾਦ ਸ਼ਹਿਰ ਦੇ मैं तो करसा मीरा मीरा हो पर अरब शरीफ तुम्हें सदके जावा जिथे सोहने तलियां लाया पलकां नाल बुहारी देवा करा खाक दियां सुरम सुलाम कदम कदम ते मैं सजदे देवा जिथे बकरियां यार चराया आजम रो रो दुहाई देवा जिथे अरबी तेरा भला हमदई सलात बाद अल्लाह दे कामिल वली हजरत किबला साईं सखी सैयदी कुतुब आलम सैयद शाह मुराद शिराज़ी रहमतुल्लाह तआला अलैह किबला साईं सखी सैयद साईं म्यूं सैयद अली शिराज़ी रहमतुल्लाह अलैह जी पाक औलाद बिलखुसूस किबला साईं सैयद साहिबजादा साईं अमीर हैदर शाह शिराज़ी मद्दज़िल्लहुल आली हिन जलसे जा सदर काबिले सद इज्जतो एहतराम पीरे तरीक़त रहबरी शरीयत हजरत किबला साईं अलहाज सैयदी साईं हाजी शेर मोहम्मद पिताफी नक्शबंदी कादरी सहरवर्दी जीद बजदहू स्टेज ए जलसे जी सुहाई सिंगार जी वकार उलमाए किराम व हुफाज़े किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ए मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाईरो अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दिस कलाम पाक मजा हिक आयत करीमा जो एड़ो हिस्सो मु तिलावत कयो आ जंहिंमें रब करीम पंहिंजे प्यारे महबूब करीम जी अहिड़ी तारीफ़
बयान फरमाया जो असां तमाम ॿुधंदासीं असां जो दिलियूं ईमान ताज़ा थी पवंदा दिलियूं ठरी पवंदा जियां तव्हां खे मालूम आहे अॼु कोई प्रोग्राम आचार सालार गोठ जे आशिकानी मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफा हजरत क़िबला साईं सखी सैयद अलहाज साईं खमन शाह बादशाह दामत बरकातुहुल आलिया जी निगरानी में ही अली मुशान जलसे मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान शरीफ ऐं दस्तारे फजीलत उन सां गॾु साईं जो अजीज मिट माइट अल्हम्दुलिल्लाह उम्रे जी सादत हासिल करण जे लाइ हितां रवाना थींदा उन्हनि जी ख़ुशीअ में भी अलगरज त साईं क़िबला साईं मौली मुनीर अहमद साहब वारी ॻाल्हि त ॿ टे निस्बतूं उन्हनि जलसे ते अव्वल परचे में ये लिखियो मीलाद पाक आहे यारहीं शरीफ आहे दस्तारे फजीलत आहे पर हाने टाइम थी वियो काफ़ी दोस्तन पर नंढड़न ॿारनि बि मूंखे फरमाइशूं कई ही वाक़ियो ॿुधाए ॾियां ही शेर ॿुधाए ॾियां मुझा प्यारा दोस्तो इंशाअल्लाह ताला मेरी कलाक जी कचेरी कंदासी मोहब्बत वारी अल्लाह साईं मुझी अवां जी हाज़िरी कबूल फरमाए वडे आवाज सा मुझे दिलबर मदीने वाले साईं जे हिन फरमान ते अमल कजो त ज़य्यिनू मजालिसकुम बिस्सलाह मोमिनो मुसलमानो जदे हेड़ा प्रोग्राम कयो तो उन्हनि खे मुझी सलात सां सिंगारे वेजो अचो तो वडा जवान नंढा सब गरजी एड़ी सलात मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह अक़दस में मोकलियो जेका सलात असां तवां जे अॼु के न रूहानी महफिल जो सिंगार थी पवे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह चो सल्लल्लाहु प्यारा मुसलमान भाइयों अल्लाह ताला जी रात बा बरकत पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो व इज़ अख़ज़ल्लाह मीसाकन नबिय्यीन मुझा प्यारा महबूब याद फरमायो हो जलसो असां तमाम जलसा कयूं था पर हिन जलसन जो सब खां अग में बुनियाद मुझे पाक रब रखो मुझा महबूब करीम याद फरमाओ जलसो जंहिंजो बानी मां रब्बुल आलमीन हुयसो जंहिंजी सिदारत तो रहमतुल लिल आलमीन फरमाई जंहिंजा ज्ञानी जंहिंजे ॿुधण वारा आम मोमिन मुसलमान कोन हा जिन कोन हा मलाइक हुरू गुलमान कोन हा अवां जे शान वारी तकरीब जा खास मेहमान मुझा सवा लख पैगंबर होया सब खां अग में मदीने जे साईं जे शान साईं जे जिक्र जे सिलसिले में मीलाद जे सिलसिले में पहिरियों जलसो पाक रब करीम फरमायो कुरान पाक खां साबित अल्लाह ताला जी जात बाबरकात फरमायो मुजाराना ओ जलसो वा महफिल याद फरमायो जंहिंमें ख़ुसूसी खिताब मारफ करीम जो हुयो जलसो पान मुंह करायो ए मुंजा महबूब सिदारत अवां जी हुई बुधण वारा नबी रसूल मुरसल होया जलसे जो उन्वान हुयो जिक्र मुस्तफा जो सुभान अल्लाह उन्वान मीलाद पाक हुयो जिक्र मुस्तफा अल्लाह ताला जी जात बाबरकात फरमायो मुझा जानब उन जलसे में जेको मुंह खिताब फरमायो सो ही हुयो त ऐ मुझा नबियो ऐ मुझा रसूल मुरसल जदे मां तवां खे दुनिया में रवानो कंदोस लमा
आतैतुकुम मिनल किताबि व हिकमा जॾहिं मां तव्हांखे किताब हिकमत ॾेई मौजदा ॾेई शान शौक़त ॾेई जॾहिं मां तव्हांखे दुनिया में रवानो कयां सुम्म जाअकुम पोइ ईंदो तव्हां वटि मुंहिंजो बरगुज़ीदो रसूल जंहिंजो आसमाननि में नालो अहमद आहे ज़मीन ते जंहिंजो नालो मुहम्मद आहे उहो बरगुज़ीदो रसूल अवां जी तस्दीक करण जे लाइ दुनिया में ईंदो जॾहिं उहो मुंहिंजो प्यारो हबीब अचे जॾहिं उहो मुंहिंजो महबूब अचे त ऐ मुंहिंजा नबी सगोरो उन वक़्तु देर न कजो लतुमिनुन बिही मुंहिंजे महबूब ते ईमान आणिजो वलतंसुरुन्ना ऐं मुंहिंजे हबीब करीम जी मदद बि फरमाइजो। प्यारा मुसलमान भाइरो जे तफसील में कोन थो वञा थुलियूं थुलियूं ॻाल्हियूं अवां जे दिमाग़ में विहारण जे लाइ मदीने जे साईं जो शान बयान करण जे लाइ थुलियूं थुलियूं ॻाल्हियूं वाक़िया तव्हां जे ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। उलमाए किराम फरमाइनि था लतुमिनुन बिही वलतंसुरुन्ना ईमान बि आणिजो मुंहिंजे हबीब जी मदद बि फरमाइजो मुंहिंजे हबीब जी ताईद बि कजो। इन खां छा मुराद आहे नबियनि जे ईमान आणण खां छा मुराद आहे उन्हनि जे मदद खां छा मुराद आहे। उलमाए किराम फरमाइनि था रब करीम फरमायो नबियो दुनिया में वञी अवां बरमला ऐलान कजो त असां त ख़ुदा जा नबी आहियूं रसूल आहियूं पर असां रसूलन नबियनि जो रसूल अल्लाह जो दिलबर मुहम्मद आहे। माण्हुनि खे ॿुधाए ॾियो असां नबी आहियूं असां रसूल पैगंबर आहियूं पर असांजो रसूल असांजो सरदार असांजो इमाम बाद में ईंदो जेको असांजो सरदार आहे इमाम आहे असां आया आहियूं पर अल्लाह जो महबूब असां खां अॻ जो आहे अॻ में आहे सभ खां अॻ में शाह वली अल्लाह रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब मुंहिंजा प्यारा इनफासे रहीमी आहे फारसी जे अंदरि सैयदना इब्ने अब्बास खां रवायत आने पान इरशाद फरमान था जॾहिं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जहानन जे जोड़ जो इरादो फरमायो त सभ खां अॻ में पंहिंजी कुदरती मुठ मुबारक पंहिंजे नूर मां भरे हीअं साम्हूं करे रब कर फरमायो त इश्की व अना इश्क़ुक या हबीबी सब खां अॻ में पंहिंजे महबूब जे नूर खे पैदा फरमाई ऐं रब करीम फरमायो ऐ मुंहिंजा हबीब तूं मुंहिंजी मोहब्बत आहीं तूं मुंहिंजो इश्क़ आहीं मां तुंहिंजो मुहिब आहियां मां तुंहिंजो आशिक़ आहियां। मुंहिंजा प्यारा उन टाइम में का शइ कान हुई न हुरूं हुयूं न गुलमान हा न मुंहिंजा प्यारा जन्नत जहन्नम का शइ कान हुई न लोह न कलम न कुर्सी उन वक़्तु रब अॻ में पंहिंजे महबूब जे नूर खे पैदा फरमायो पोइ उन नूर जा रब करीम वॾा नाला रखिया आसमाननि में अहमद रखियाई ज़मीन ते मोहम्मद रखियाई पिटाई साहब जो फरमाए पोइ रब करीम रहमत जो ताज मथे ते रखियो ऐं ऐलान खुद खुदा कयो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। मुंहिंजा हबीब असां तोखे ॿिनी जहाननि जे लाइ रहमत बनायो आहे तव्हां रहमतुल लिल आलमीन आहियो। रब करीम तारीफ़ फरमाए वाह 11वीं सदी जा सैयद बुखारी भिटाई घोट पाण फरमायो पोइ जोड़े जोड़ जहान जी अदा जॾहिं जोड़ी आई खावंद ख़ास ख़ल्क़े मुहम्मद मुकाई कलमूं ते करीम ते चिट्टो चायाई अना मौला कवंत महबूबी इया उताई पोइ लिखी ॾिनाई भई सरहा सैयद खे
शाह साहब तो फरमाया ये उन वक्त जी गाला जदे साहड़ जा सिंगार अन दिठे अग हुआ नका कुल फयकून हुई नकाबी पचार नकी सिज हो नकी चंड हो न हुई तो ही तमार तदे मोहब्बत सान निहार लयाई लतीफ जे अल्लाह ताला जी रात बाबरकात फरमायो मुझा नबियो तमाम मुझे महबूब जी सारा कजो वाखान कजो जदे मुझी तौहीद बयान कयो उन सां गड मुझे महबूब जी तारीफ कजो वाखान कजो अवा जदे पंहिंजा मौजूदा ॾेखारियो माण्हू वाह वाह कन माण्हू सुभान अल्लाह चवन माण्हू अवा खे शाबकार ॾियन दाद ॾियन उन टाइम में मुझे महबूब खे न विसारजो दुनिया वारनि खे ॿुधाए जो अवा असांजा मौजूदा ॾिठान अवा हैरान थी विया हो पर असांखे रब जो कसम असांजो इमाम असांजो सरदार असां खां बाद में ईंदो जेको माण्हुनि खे चोॾहीं जो चंड ज़मीन ते लाहे ॾेखारींदो लथल सिज मोटाईंदो वण हलाईंदो पत्थरनि खां कलमा पढ़ाईंदो जानवरनि खां ॻाल्हाईंदो ओ माण्हू त मौजूदा ॾिसी हैरान थी वेंदा पर दुनिया जी हर शइ मदीने जे साईं जा मौजूदा ॾिसी हैरत में अची वेंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह पंहिंजे हबीब जी सूरत सीरत समझाए तो छॾियां हेड़ा मुंहिंजे हबीब जा ज़ुल्फ़ हूंदा हीअं मुंहिंजे हबीब जो चेहरो हूंदो हीअं मुंहिंजे हबीब जूं अखियूं मुबारक हूंदियूं हीअं मुंहिंजे हबीब करीम जा लब मुबारक हूंदा हथ मुबारक हूंदा हेड़े नमूने जा पेर मुबारक हूंदा हीअं मुंहिंजे महबूब जो कद मुबारक हूंदो हेड़ो मुंहिंजे हबीब जो गुफ्तार हूंदो ओ मुंहिंजा नबियो जॾहिं दुनिया में वञो मुंहिंजे हबीब जी सूरत माण्हुनि खे समझाए जो सीरत समझाए जो मौजूदा समझाए जो ऐं जलसा करे मुंहिंजे हबीब जो मीलाद मल्हाए माण्हुनि खां हथ खणाए वाइदो वठिजो ऐं दुनिया वारो असां हलिया वञूं हुजूं या न हुजूं पर जॾहिं आमिना जो लाल अचे जॾहिं हसन मीर हुसैन जो नानो अचे त पोइ देर न कजो असां वारियूं ॿोलियूं छॾे असां वारा कलमा छॾे असां वारा किताब छॾे हिकु आवाज़ में चइजो त ला इलाहा जी रात लॻी वई आवाज़ अचे पियो इल्लल्लाह ला इलाहा जी रात लॻी वई आवाज़ अचे पियो इल्लल्लाह आवाज़ अचे पियो इल्लल्लाह आवाज़ अचे पियो इल्लल्लाह सांझी सवेरे सल्ले अल्लाह ला इलाहा जी रात लॻी वई आवाज़ अचे पियो इल्लल्लाह ला इलाहा जी रात लॻी वई आवाज़ अचे पियो इल्लल्लाह सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तकबीर नारे हैदरी नारे उलमा लक़मीन लख समझो पोइ वरी वलकन सुन्नत हलंदा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मुंहिंजा नबियो वञो दुनिया में अव्हांखे हिकमत बि ॾियां थो किताब बि ॾियां थो नबूवत रिसालत बि ॾियां थो शान ॾियां थो मौजूदा ॾियां थो पर जॾहिं दुनिया वारा अव्हांजा शान ॾिसनि अव्हांजा मौजूदा ॾिसनि त उते परमला मुंहिंजे हबीब जो ज़िक्र यादि ॾियारिजो जॾहिं सैयदना आदम अलैहिस्सलाम आयो अल्लाह जे मलाइकनि खे अल्लाह जे मलाइकनि हज़रत आदम खे इज्जत जो सजदो कयो ताज़ीम जो सजदो कयो सब मलाइक हज़रत अबुल बशर आदम अलैहिस्सलाम खे सजदो करण लगा जॾहिं सजदे खां फारिग थिया त सभिनी मुबारक ॾिनी ऐं अल्लाह जा नबी आदम अलैहिस्सलाम तोखे लख लख मुबारकूं हुजनि जो असां मलाइकनि तोखे इज्जत जो सजदो कयो
कयो रब दे हुक्म सां त आदम अलैहिस्सलाम हक अदा कयो पान फरमायो ऐ मलाइको ही सजदो बज़ाहिर मूंखे हो पर न हे सजदो असल में अल्लाह दे आखिरी पैगंबर दे नूर खे हुयो जेको मुंहिंजी पेशानी में चमकी रहियो आहे। असल में ही ताज़ीम जो सजदो मदीने जे ताजदार जे नूर मुबारक कया। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अहिड़े नमूने सां ख़ुदा जा पैगंबर ईंदा विया जॾहिं माण्हू तारीफ़ करण लॻा त उन्हनि मदीने जे साईं खे वाखायो रसूलुल्लाह जी तारीफ़ बयान कयो। जॾहिं हज़रत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम दुनिया में आयो अल्लाह साईं 40 हिस्सा हुस्न जा ख़लक़या जंहिंमां हिकिड़ो हिस्सो सॼी दुनिया में विरायल आहे 39 हिस्सा रब करीम हज़रत यूसुफ खे अता फरमाया। हाणे अंदाज़ो लगायो त हुस्न यूसुफ जो छा कमाल बनो हूंदो पर तारीख़ लिखियो आहे जॾहिं किनान वारे खूह में भाइरनि हवाले कयो वरी किनान जे खूह खां कढी सौदागरनि जे हथनि में हज़रत यूसुफ खे खपायो वियो। हज़रत यूसुफ खे सौदागरनि उठ ते विहारियो किनान खां मिस्र जो सफ़र फरमायो। धूड़ मिट्टी भी लॻंदी रही सफ़र जी थकावट भी पर जॾहिं याकूब अलैहिस्सलाम जो जवान हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जे शहर में आया जीअं जो माण्हुनि जी नज़र पई त 70,000 माण्हू ईअं बेहोश थी फटकण लॻा ॼण त उन्हनि जो अहिड़ो हाल हो मुंहिंजा प्यारा दोस्तो जो फटकनि था पिया। जॾहिं मुंहिंजा प्यारा हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे चेहरे ते निकाब विधो माण्हू उछा चयूं वाह वाह यूसुफ तुंहिंजो हुस्न वाह वाह तुंहिंजी सूंह वाह वाह तुंहिंजो श्रृंगार त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम कहिड़ो जवाब ॾिनो जंहिंजो तर्जुमो हिकु उर्दू वारे आशिक़ फरमायो पाण फरमायो हुस्न यूसुफ और है तहां का जलवा और है हुस्न यूसुफ और है तहां का जलवा और है माहे किन्आ और है माहे किन्आ और है मेरे मदीना और है अल्लाह मदीना और है आसमानों पर गए इदरीस ईसा शक नहीं आसमानों पर गए इदरीस ईसा शक नहीं दम में सैरे लामकान दम में सैरे लामकान मेरा ये असरा और है मेरा ये असरा और है ऐ मुखे ॾिसण वारो मुझे हुस्न खे ॾिसण वारो रब जो कसमा मूं वटि हुस्न आमना जे लाल वटि रब जो नूर आहे। जेके माण्हू अल्लाह जो महबूब ॾिसंदा अल्लाह जो नूर ॾिसंदा असांजा हुस्न विसारे वेही रहंदा असांजूं सूरतूं विसारे वेही रहंदा जॾहिं आमिना जे लाल खे ॾिसंदा जॾहिं हसन मीर हुसैन खे जे नाने खे ॾिसंदा पोइ पुछजो हज़रत बिलाल खां अल्लाह अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत सैयदना बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु काफ़िरनि जा ॿार घटनि में गिरनि था रस्सियूं विझी हज़रत बिलाल खे घसीटनि था वरी थकजी पल पुछनि त तो मदीने जे साईं में छा ॾिठो आहे हेॾां तोखे कोठियूं थियूं मिलनि हेॾां तोखे दौलतूं थियूं मिलनि हेॾां सभु कुझु आहे त हज़रत बिलाल पियो फरमाए मुफ्त भी लेते नहीं आशिक़ हयाते खिदर को मुफ्त भी लेते नहीं आशिक़ हयाते खिदर को खाली जीना और है मर मर के जीना और है
खाली जीना और है मर मर के जीना और है। प्यारा मुसलमान भाइयों, हजरत सैयदना बिलाल हजरत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो जेके आशिक मदीने दे ताजदार जो हुस्न सदा अल्लाह जो नूर सदा उन्हनि खां को पूछे मुंहिंजा प्यारा दोस्तो हकीकत ॻाल्हि ही आ जॾहिं अल्लाह जे महबूब करीम जो ज़ाहिर विसाल थियो जॾहिं पाण करीम मदीने खां हलिया विया हजरत बिलाल जो अहिड़ो हाल थियो मदीने जे घिटियुनि गिलियुनि में रोईंदो रहियो। कॾहिं मुंहिंजा प्यारा मस्जिद नबवी में रोए, कॾहिं कहिड़ी जाइ रोए, रोंदे रोंदे कॾहिं आसमान ॾे निहारे, कॾहिं मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी यादि साम्हूं रखी पाण फरमाईंदा रहिया अॼु पुण अखरियुनि सजण पंहिंजा सारिया कलनि तां ॻोढ़नि जूं अॼु ॿुधूं बस न कनि संदीस कपिड़ियुनि अॼु लोक ॾिठे ही न लहे। हजरत बिलाल फैसलो कयो हाणे मदीनो छॾे वञा, मदीने में न रहा। मुंहिंजा प्यारा जुदाई अहिड़ो असर कयो जंहिं मदीने पाक जे लाइ असां रोईंदा हूं, असां दुआऊं घुरंदा हूं त वो दिन भी आएगा वो रात आएगी, वो दिन भी आएगा वो रात आएगी। दिन गुजरेगा मक्के में और रात मदीने में। पर कभी आज के फरमायो मदीने जुगाड़ियो अची दिल में हलियो, मदीने जुगाड़ियो अची दिल में हलियो। अखियुनि खे मुरो पर अखी न झलियो, मदीने जुगाड़ियो अची दिल में हलियो। अखियुनि खे मुरो पर अखी न झलियो, अखियुनि खे मुरो पर अखी न झलियो। हजरत बिलाल फैसलो कयो त मदीनो छॾे वञो, मदीने खां ॿाहिरि हलियो वञो। मुंहिंजा प्यारा हजरत अबू बकर सिद्दीक़ जी दरबार में आया, साईं मूंखे आज़ाद कर, मुंहिंजी हाणे मदीने में दिलि नथी लॻे, मदीने में मूंखे सुख नथो अचे, इजाज़त दे मां मदीनो छॾे वञा। साईं फरमायो ऐ सोना बिलाल असां बि त वेठा आहियूं, दिलनि ते पत्थर ॿधा वेठा आहियूं। बिलाल ॿाहूं थो ॿधे सोना अबू बकर मूं सब्र घणो कयो आहे पर जान बि नज़र नथो अचे, मूंखे सुख नथो अचे। ऐं अबू बकर सिद्दीक़ सोना इजाज़त दे त मां वञा, मुंहिंजी दर्द बंदी दिल रो न घन घन, मुझी दर्द बंदी दिल रो न घन घन। अचनि नथा तप मां छा कयां, कई कास दकांग निया पम पम जे हो पुॼनि नथा तप मां छा कयां, जे हो पुॼनि नथा तप मां छा कयां। रुआ थो थोरो या घणो, रुआ थो थोरो या घणो, अॼु मुरकनि नथा तप मां छा कयां, अॼु मुरकनि नथा तप मां छा कयां। साईं बेवस त उथनि ॿार छॾिया, बेवस त उथनि
असां यार जे वस इख्तियार छॾिया घरंदो थो वञे कंहिंजी गणतियुनि में घरंदो थो वञे कंहिंजी गणतियुनि में अॼु ॾिसनि नथा त पोइ मां छा कयां कहिड़ा हाजी सफ़र जा हाल थिया सजननि खे ॾिठे साल थिया सजननि खे ॾिठे साल थिया ओ नकी दम थो वञे नकी गम थो वञे भई खुटनि नथा त पोइ मां छा कयां सिद्दीक़ दिलास सुनो बिलाल मदीनो छॾे केॾां वेंदे मुंहिंजा सोना सिद्दीक़ अकबर जा पाण ज़र ख़रीद गुलाम हा मोहम्मदी अर्ज़ कयूं सोना अबा बकर जेकॾहिं तो मूंखे पंहिंजी ज़ात जे लाइ ख़रीद कयो आज़ाद कयो त पोइ मां रहण जे लाइ तयार आहियां पर जे ख़ुदा जी रज़ा जे वास्ते पोइ मूं बिलाल खे ख़रीद कयो आज़ाद करायो त मुंहिंजा सोना अबा बकर अॼु दिलि ख़ुशी सां इजाज़त ॾे मदीने में मुंहिंजी दिलि नथी लॻे मुझो महबूब मुखे नजर नथो अचे मुखे मानी कान थी वणे मुखे पानी कोन थो वणे सुख कोन थो अचे मुंहिंजा सोना बाप कर सोना मुखे आज़ाद कर त मां ॿिए पासे हलियो वञा मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो सुने अब्बा बकर जी अखियुनि में गोढ़ा थी विया बिलाल तूं आज़ाद जॾहिं तुंहिंजी मर्ज़ी अचे वञ हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला पंहिंजा कपिड़ा खयां थेलो खयो मदीने खां जॾहिं ॿाहिरि हलिया तो मर्द औरतूं ॿाहिरि निकिरी रोअण लॻा अल्लाह अॼु मदीने वारो साईं असांजो इमाम त वियो पर असांजे मस्जिद जो मदीने वारे साईं जो मौज़न बि मदीनो छॾियो थो वञे पियो असां बस गोरा रोकनि था हज़रत बिलाल रोई थो फरमाए हाय न वञोली वरा ओ ही मुंहिंजो हो त वठी विया न वञोली वरा हाय मुंहिंजो हो त वठी विया अल्लाह कराने पे करा औ न वरोली वरा ओ ही जो हो त वठी विया औ न वरोली वरा जो हो त वठी विया हाणे तिखड़ी सीर समुंड जी अलाविया तिखड़ी सीर समुंड जी अला ओ तारे वठो पई तरह औ न वरोली वरा मुंहिंजो हो त वठी विया औ न वरोली वरा मुंहिंजो हो त वठी विया हज़रत बिलाल मुझा प्यारा दोस्तों असल में मदीनो तो मदीनो आ पर जिन महबूब के ॾिठो दिल न पई लगे जई घिटन में मुझे महबूब के ज़ाहिर हलंदे ॾिठूं जिन महबूब के ज़ाहिर मुरकंदे ॾिठो मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो दिल न पई लगे बिलाल मदीनो छॾे मुल्क शाम में आयो आ मुल्क शाम में भी मुझा प्यारा न सुखा न सुकूना न आरामा पान रोईंदा वत्या मानू लुड़क उखंदा वत्या साईं रोए पयो मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो एक रात जो पान रोई रोई सुता प्यार अल्लाह उवे आन जन आए मन सहो थिए दुआऊं घुरी रोई रोई
रात जो सुता पिया तो मदीने जे साईं रात जो ख्वाब में मेहरबानी फरमाई पर छा फरमायूं बिलाल बेवफाई जी हद थींदी आ असां जो मदीनो छॾे वे असां जो शहर छॾे वे वरी चक्कर न लगाई आधी रात जो महबूबन डोरा पोजनू हजरत बिलाल रोई उठी वही रहो अज मुझा प्यारा उठी रोई वही रहा साथी पुछन पया मां पुछन पया बिलाल बीमार आई तो इलाज करायूं छा रुअण जो सबब आए पाण फरमान तवज आधी रात जो मुखे सोहणो सरवर याद पियो अज निंद नेरन जी फिरी मुखे हो तो हर याद पियो अज निंद नेरन जी फिरी मुखे हो तो हर याद पियो पान रातुआ पंहिंजा कपड़ा खणी वरी मदीने पाक मोटी पया मुझा प्यारा दोस्तो घेरा करे मघू तड़ो तकड़ो सांड लहे जन खे सिक सैयद जी पूरन मथे पूर कारियूं रातूं कुनन में वहमन से वहलूर जन सां सैयद जा सूर तन नदी आहे निगाह में हजरत बिलाल मोटी पयो दिल के चयाई हल हल हलूं दिलली दिलदार जे पाले में हल हल हलूं दिलड़ी दिलदार जे पाले में दुख दुख में प्या हुंदासी मन ठाठ जे पाले में हल हल हलूं दिलड़ी दिलदार जे पाले में हल हल हलूं दिलड़ी दिलदार जे पाले में प्यारा मुसलमान भाइयों हजरत बिलाल मदीने पाक दे हली पया जदे मदीने पाक में पता ते नटड़ा बार घर में दाखिल जा पेंजे जीजुन अमलुन खे प्या चवना साजू जीजू अज मदीने वाले साईं जो मोज़न आयो आ हजरत बिलाल आयो आ पर असां जो इमाम नजर कोन थो अचे जेको नमाज़ पढ़ाई दो हुओ सो नजर कोन थो अचे पर बिलाल मोटी आयो आ पर्दा नशीन और तू घर जे छतन ते मथे चढ़ी आयो मुझा प्यारा मदीने जा आशिक बाहर निकरी आया नंढड़ा बार बाहर निकरी आया बिलाल जी जो मस्जिद नबी जे दरवाजे ते पतो आ दारू कटार घोड़ा बन लगा मुजादी दोस्तों बुजुर्गो असहाब सगोरा भाकर पाइन अता बिलाल सब्र कर असा सब यो ही साजो हाला पर बिलाल पे फरमाए यार जियूं डिठो अजुआ कोन डिठो जियूं डिठो अजुआ कोन डिठो ओ साकाती कुर्बानी अल्लाह साकाती कुर्बानी अल्लाह जैसा जान बनू के कुठे अजुआ कोन डिठो नर कोन डिठो अदियो शाह लतीफ जे अल्लाह जो घोट लतीफ जे मियां मिठल मोहि जो मिठो मिठो अजुआ कोन डिठो नर कोन डिठो सभई असहाब शुकुरा मुझे बाबू बकरी बजा भाकर पाए मिंठू दागन बिलाल साईं
अज यादू ताजू कर उहा बांग बुधा जेका सुने महबूब करीम जे ज़ाहिर दौर में नींदो है मिंबर ते भी अज बांग बुधा हज़रत बिलाल आशिक़नि जे चेहरनि में निहारे ढिठकार नहीं रोअण लॻो अदा मूंखे बांग जे लाइ न चओ मूंखां आज़ाद कान ॾिनी वेंदी मूंखां बांग कान ॾिनी वेंदी अॻ में मां बांग ॾींदोसि त मदीने जा मीर नज़र ईंदा मुखे नजर नहीं ईंदा मुखां बांग पूरी कान थींदी अदा मूंखे बांग जे लाइ न चओ त कुझु असहाबनि सबूरनि पाण में सलाह कई हज़रत बिलाल ईअं बांग कोन ॾींदो वञो शहज़ादा वठी अचो इमाम हसन हुसैन साईं खे वठी अचो जिन जी ॻाल्हि रब बि कोन मोटाईंदो आहे जिन जी ॻाल्हि मदीने जा साईं कोन मोटाईंदा ॿिन्ही शहज़ादनि खे वठी अचो शहज़ादा बिलाल खे चवंदा हुकुम फरमाईंदा त पोइ यकीनन हज़रत बिलाल बांग ॿुधाईंदो ॿई शहज़ादा वठी आया इमाम हसन पाक हज़रत इमाम हुसैन पाक गॾिजी आया ॿई भाइर शहज़ादा हज़रत बिलाल उठी बीठो शहज़ादनि जे चेहरनि ते नज़र पई त वरी मदीने जा साईं याद आया वरी यादूं ताज़ू थियूं फाकर पाए पेशाइनि मुबारकनि ते चुमियूं थो ॾे ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो रोज़ राणो थो करे शहज़ादा तसल्ली ॾियनि था मगर पाण अर्ज़ पिया कनि मूं वांगुरु न लुटी का लुटीला अदियों इश्क़ वारीअ जे है मूं वांगुरु न लुटी का लुटीला अदियों इश्क़ वारीअ जे भेन इश्क़ वारीअ जे है कान ॿुधी सो काथे अलाह कान ॿुधी सो काथे अलाह रे कसूर कुठी का कुठीला अदियों इश्क़ वारीअ जे भेन इश्क़ वारीअ जे मूं वांगुरु न लुटी का लुटीला हे मूं वांगुरु न लुटी का लुटीला अदियों इश्क़ वारीअ जे भेन इश्क़ वारीअ जे बूंद जी लामिया उचते आहे उठी का उठीला उचते आहे उठी का उठीला अदियों इश्क़ वारीअ जे भेन इश्क़ वारीअ जे अदियों शाह लतीफ़ जे भित जो घोट लतीफ़ जे ला ओ ॻाल्हि हथनि मां वई का वईला ॻाल्हि हथनि मां वई का वईला अदियों इश्क़ वारीअ जे भेन इश्क़ वारीअ जे इमाम हसन साईं हज़रत इमाम हुसैन साईं ॿई शहज़ादा हुकुम फरमाइनि बिलाल जेका नाने साईं खे बांग ॿुधाईंदो है असांजे प्यारे पाक नाने जे ज़ाहिर दौर में जेका बांग चवंदो है उहा बांग ॿुधा हज़रत बिलाल शहज़ादनि जे अॻियां मजबूर थी पियो आहे बाहूं ॿधी अर्ज़ थो करे शहज़ादो अव्हांजी ॻाल्हि त रब बि न मोटाईंदो आहे अव्हांजी ॻाल्हि मदीने जो शहंशाह बि न मोटाईंदो हुयो शहज़ादो अव्हांजो हुकुम मां बांग थो चवां मुंहिंजा प्यारा दोस्तो मस्जिद सॼी भरिजी वई भर पासनि खां माण्हू बीह विया हज़रत बिलाल रज़ी अल्लाह तआला हथ मथे खया जिस्म ॾकण लॻो आज़ान शुरू कयाऊं अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर
अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह। जने मुझा प्यारा ये कलमात कयो तो बेहोश नहीं करे उते जो मैं बकरी पाया बेहोश नहीं करी पाया। अल्लाह अल्लाह सजे मदीने पाक खेरो हारे रिधाऊं सबनी जे अखिन मादारों कतार गोरा वही हया। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो सब रोई न वही रहा पर्दनशी और तू बाहर निकली आयो। ओ मुझा प्यारा दोस्तों रोवन पयूं बिलाल बेहोश थी वयो बसे बसे होश में आया पर फरमायो अदा मुझी आई मजबूरी के मालिकन जो नालो वठंदो त साईं करीम ज़ाहिर नजर ईंदा। अज महबूब जो नजर न आया दिल जुदाई बर्दाश्त करे न सकी मां बर्दाश्त करे न सकियो। मुझा प्यारा दोस्तों हजरत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो मुझे हुस्न खे दिसण वारा बिलाल खां पुछजो मुझे महबूब जे यारन खां पुछजो असहाबन सगोरन खां पुछजो जेके मदीने जे साईं खे दिसंदा जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दिसंदा दिसण वारा त सुभान अल्लाह पर अनॾिठे ईमान आणींदा से भी हेड़ा जलसा करे प्यार ठरंदा। जब हुस्न था उनका जलवा नुमा अनवार का आलम क्या होगा हर कोई फिदा है बिन देखे दीदार का आलम क्या होगा। जब शमेर सालत रोशन हो क्यों कर न चले परवाने दिल जब रश्क मसीहा आ जाए बीमार का आलम क्या होगा बीमार का आलम क्या होगा। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐ मुझा गुलामो ऐ मुझा आशिको यो खबर त अजीब ईमान कहड़न जो आ अजब वारो हैरत वारो ईमान कंहिंजो आ। मुझे महबूब जा गुलाम अर्ज़ करण लगा सोना मलाइकन जो ईमान अजीब आ। मदीने जे साईं फरमायो मलाइकन जो ईमान अजब वारो ईमान नाहे हैरत वारो ईमान नाहे छाजे ला त उन्हनि हूर ॾिठो गुलमान ॾिठा अल्लाह जो कुदरत ॾिठो जन्नत ॾिठो जहन्नम ॾिठो सब कुछ ॾिठा उन्हनि खे त ईमान आणो हो हैरत वारो ईमान उन्हनि जो नाहे। अर्ज़ कयो सोना पो नबियनि सगोरनि जो ईमान अजीब आ। मुंहिंजे हबीब फरमायो नबियनि सगोरनि जो ईमान अजीब नाहे। उन्हनि खे रब हिकु किताब ॾिनो हिकमत ॾिनी मौजज़ा ॾिना शान ॾिना अल्लाह साईं जूं कुदरतूं ॾिठा उन्हनि खे त रब ते ईमान आणो हो अजब ईमान उन्हनि जो नाहे। अर्ज़ कयो साईं पोइ असां गुलामनि जो अजीब ईमान आ जिन न सी ॾिठो न गर्मी न राति ॾिठीसीं न ॾींहुं ॾिठोसीं। ऐं मुंहिंजा महबूब असां सिर बचातो ते घोर कयूं बीठा वतन छॾे ॾिनासीं पंहिंजा मिट माइट कावड़ाए छॾियासीं पंहिंजा वॾा नंढा कावड़ाए छॾियासीं दिलरुबा तुझे साथ में आयूं ईमान असां जो अजीब आ। मदीने जे साईं फरमायो न अवां जो ईमान अजीब न आहे अवां मुंहिंजा मौजदा ॾिठा अवां चोरी जो चंड लहंदे ॾिठो लथल सिज मोटंदे ॾिठो वण हलंदे ॾिठा जानवरनि खां तव्हां कलमा पढ़ंदे ॿुधा अहिड़े नमूने सां तव्हां हेॾा सारा मौजदा ॾिठा अवां खे त ईमान आणो हो अवां जो ईमान अजीब न आहे। मुंहिंजे महबूब खे अर्ज़ कयूं सोना अवां ॿुधायो त उहे केर जवाननि जिन जो ईमान अजीब आ त मुंहिंजे महबूब असां सभिनी जे लाइ फरमायो पर अॼु मुंहिंजे साम्हूं मुंहिंजा प्यारा इन मौज़ूअ ते तव्हां वेठा हो मुंहिंजे महबूब फरमायो ऐ मुंहिंजा असहाबो अजीब ईमान आ 4 सालार
गोठ जे आशिकन जो हूंदो सिंध सादातन जो हूंदो इन्हनि भर पासन वारनि जो हूंदो जिन मूंखे ॾिठो बि न जिन मुंहिंजा मौजदा बि न ॾिठा जिन मुंहिंजी सूरत न ॾिठी अण ॾिठे मूं ते ईमान आणे मुंहिंजा मीलाद बल्हाईंदा जलसा कंदा ख़ैरातूं कंदा मुंहिंजो शान मुंहिंजा मौजदा ॿुधी हथ खणी पिया सुभान अल्लाह चवंदा ठरी पवंदा ऐं मुंहिंजा असाबो अवां खे हिक मुबारक इन्हनि आशिक़नि खे सत सत मुबारकूं हुजनि सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे ताकीद नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत उलमाए अहले भाइयों मुझे आका मदनी ताजदार फरमायो मुझा गुलामो जॾहिं उहे ईंदा अण ॾिठे मूं ते ईमान आणींदा घर सिंगारींदा छामियाना लॻाईंदा देगियूं फंडरूं घुराईंदा ख़ैर ख़ैरातूं कंदा मुंहिंजे शान जा जलसा कंदा वाह कंदा सुभान अल्लाह चवंदा पोइ मां उन्हनि ॾींहंनि में रूहानी तौर पर तव्हांखे वठी उहे प्रोग्राम ॾेखारींदुसि आचार सालार कोठ जे आशिक़नि साईं खमन शाह बादशाह वारनि जा ख़र्च महिनतूं अव्हांखे ॾेखारींदुसि त ही उहे जवाननि जेके अण ॾिठे मूं ते ईमान आणे मुंहिंजे शान जा जलसा बल्हाए रहिया सुभान अल्लाह फरमाइनि था हिन ज़माने दौर में जेके आशिक़ मीलाद मल्हाइनि था ख़र्च कनि था ख़ैरातूं कनि था महबूब जो उर्स मल्हाइनि था अल्लाह जा महबूब रूहानी तौर पर हली उन्हनि खे मुबारक ॾींदा उन्हनि जो हार सिंगार ॾिसंदा उन्हनि जो जलसो ॾिसंदा ख़र्च पाणी ॾिसी पंहिंजे ग़ुलामनि खे ॾेखारींदा ॾिसो ही उहे आशिक़ कीअं अण ॾिठे ईमान आणे मुंहिंजो शान ॿुधी ठरी रहिया आहिनि बाग बहार थी रहिया आहिनि तॾहिं चवंदा त लख मुबारक मोमिनो लख मुबारक मोमिनो अॼु हिन ॻोठ ते सुरहान पंहिंजे हिन मीलाद में आयो मोहम्मद पानवा सब गर्दी चो लख मुबारक मोमिनो लख मुबारक मोमिनो जो सहन दे सुरहाना अज आचार सालार गोठ में सुरहाना पंहिंजे हिन मीलाद में आयो मोहम्मद पानवा सुभान अल्लाह अर्शता नूरी मलाइका हिन गोठ में आया लही रहमतन जी पूत सारी रात में वसंदी रही अज अर्शता नूरी मलाइका हिन गोठ में आया लही जलसे में जिब्राइल आयो जलसे में जिब्राइल आयो सुहने अरबी असान पंहिंजे हिन मीलाद में आयो मोहम्मद पाना लख मुबारक मोमिनो लख मुबारक सालार गोठ ते सुरहान पंहिंजे हिन गोठ में अॼु आयो मोहम्मद सुभान अल्लाह सुभान अल्लाह सलाम फरमायो ॾिसंदड़ सुभान अल्लाह पर अण ॾिठे मुंहिंजे महबूब ते ईमान आणींदड़ उहे बि मुंहिंजा प्यारा
ॾिसण वारो अहिड़ियूं मोहबतूं कंदा जो उन्हनि जी मोहबत ॾिसण वारी हूंदी, उन्हनि जा सींगार ॾिसण वारा हूंदा, उन्हनि जूं बतियूं रोशनियूं ॾिसण वारियूं हूंदियूं। प्यारा मुस्लमान भाइरो, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम हक़ अदा कयो, पर जॾहिं वारो आयो हज़रत सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम जो, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम मदीने पाक खां गुज़री रहियो आहे। वॾो लश्कर जरार आहे, हाथियुनि ते के सवार, के शींहनि ते सवार, के उठनि ते सवार, के खच्चरनि घोड़नि जा सवार। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ख़ुदा जो नबी भी हुयो, उन खां अलावा मुंहिंजा प्यारा रूहे ज़मीन जो बादशाह हो, हर शइ ख़ुदा ताबे करे ॾिनी। लश्कर वठी पियो वञे, पर जॾहिं मदीने पाक खां गुज़रियो आहे, यकदम पाण सवारी तां लही ऐलान कयूं, ऐ सवारो लहो लहो, सवारनि तां लहो, हिन सरज़मीन ते गोॾा भञी वियो त अॼु मां तव्हांखे हिकु नई तकरीर थो ॿुधायां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो, हज़रत सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम जो लश्कर वेही रहियो, सभु धूड़ मिट्टी में गोॾा भञी वेही रहिया। जंहिं वक़्त में सभई वेठा, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम तकरीर शुरू कई, ख़िताब शुरू कयो, अल्लाह सां कयल वाइदो पूरो कयो। पाण फरमायो, ऐ मुंहिंजी क़ौम, मूं ते ईमान आणण वारो, ओ ये साम्हूं वारी जेका सरज़मीन आहे, अॼु ख़ाली ज़मीन आहे, इन्ही जो नालो मदीनतुल मुनव्वरा आहे। हिते अहिड़ो जवान ईंदो, आमिना जो लाल ईंदो, जंहिंजो नालो आसमाननि में अहमद आहे, ज़मीन ते मुहम्मद आहे। जॾहिं उहो जवान हिन सरज़मीन ते ईंदो, हिते अहिड़ा त मौजदा ॾेखारींदो, हिते सलमान फारसी खे मिंटनि में खजनि जो बाग लॻाए ॾेखारींदो, हिते जानवरनि खां कलमा पढ़ाईंदो, हिते जा पत्थर ॿोलींदा, हिते जा वण रसूलुल्लाह जे इशारे ते हलंदा। ओ मुंहिंजा प्यारा महबूब जे हुकुम सां, महबूब जे हुकुम सां वण भी हली थे आया, समझी सचो रसूल उठन बिसर झुकाया, महबूब जे हुकुम सां। सुभान अल्लाह, सुभान ऐ मुंहिंजा लश्करो, ऐ सवारो, ऐ पैदल हलण वारो, मूं ते ईमान आणण वारो, हीअ उहा सरज़मीन आहे जिते मदीने जा जाम ईंदा, रसूलनि जा असांजा सरदार हिते ईंदा, हिते मदीने वारे साईं जो रोज़ो मुबारक तयारु थींदो। अॼु तव्हां ख़ाली ज़मीन था ॾिसो, मगर जॾहिं उहो जाम ईंदो, जॾहिं उहो महबूब ईंदो, हिन सरज़मीन ते सिंध जा आशिक़, हिंद जा आशिक़, कोंडनि कुड़िछनि मज़ा के पैदल पंध ईंदा, सवारनि ते ईंदा, के जहाज़नि में ईंदा, के हवाई जहाज़नि में ईंदा। सभिनी जी इहा ख़्वाहिश हूंदी, दुआ हूंदी त ऐ मौला घुमाई तूं दरबार मदीने जी, बाज़ार मदीने जी, अखरनि सां ॾिसां दरबार मदीने जी, बाज़ार मदीने जी। मां शहर मदीने जो बाज़ार ॾिसां भलियूं, गुलड़नि सां सजो छायल गुलज़ार, सजूं गलियूं, गुलज़ार सजूं गलियूं, वाह वाह चवनि था सभु वणकार मदीने जी, अल्लाह वणकार मदीने जी। ऐ मौला घुमाई तूं दरबार मदीने जी, बाज़ार मदीने जी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हर साल वलल हाजी तोलन ते करे टोला, हर साल वलल हाजी
ते करे तोला मुजीब कयो किस्मत इंसान कदे मौला इंसान कदे मौला करिया तज़ियारत एक बार मदीने दी एक बार मदीने दी प्यारा मुसलमान भाइयों हज़रत सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम मदीने जे साईं जो मीलाद बयान कयो रसूलुल्लाह जो जिक्र बयान करे उतां हली जडे मक्के खे वेझा आया मक्के पाक जे भर में वरी काफिलो विहारियो सभनी खे विहारे पान फरमायूं विहो त अञा तव्हां खे आमना जे लाल जो शान ॿुधायां रसूलनि जे सरदार जो शान ॿुधायां हू मदीनो पाक है मक्को पाक हिते अल्लाह जा महबूब ईंदा 12 रबिउल अव्वल जी रात सुफर जी रात 12 रबिउल अव्वल जी तारीख़ हूंदी आमना जा लाल हिन सरज़मीन ते ईंदा मक्के पाक में ईंदा काबो झुकी पवंदो रसूलुल्लाह जे दौलत खाने ला काबो शरीफ झुकी पवंदो हिन सरज़मीन ते असां भी हूंदासीं सब मलाइका ईंदा सभई नबी हिते ईंदा ऐं हिते अल्लाह वारनि जा रूह ईंदा उन आमना जे लाल जी ख़ुशीअ में शरीक थींदा सभई सलातो सलाम जा नज़राना पेश कंदा जानवर बोलींदा वण बोलींदा आसमान जा तारा मुबारक होनींदा सिज चंड हिक ॿिए खे मुबारक होनींदा आसमान ज़मीन हिक ॿिए खे मुबारक होनींदा मुबारकबाद जो सिलसिलो हिन शहर में शुरू थींदो ऐं मुंहिंजा प्यारा वाकई 12 रबिउल अव्वल ते अम्मा आमना थी फरमाए कहिड़ियूं तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायां सॼो मुंहिंजो अंगण भरजी वियो मलाइक लही आया ख़ुदा जा पैगंबर हली आया ऐं अल्लाह वारनि जा रूह हली आया जेॾां तेॾां इहो आवाज़ हो त जाए जाम रसूल जे खुलिया बाग बहरा जाए जाम रसूल जे खुलिया बाग बहरा बाग बागीचा मोरिया तो अलवर जाए जाम रसूल जे खुलिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह अम्बा अनारो के बिना फरिया तो तमरो अम्बा अनारो के बिना फरिया तो तमरो वटन वीर वसाया खुलिया चमन जो धर जाम रसूल जे खुलिया बाग महरा अम्मा आमना जी फरमाए वाकई जॾहिं मुंहिंजा महबूब आया जॾहिं ख़ुदा जो नूर सरज़मीन ते आयो मूं पंहिंजे कननि मुबारकनि सां ॿुधो त जेके मके जे दरवाज़नि ते जानवर ॿधा पिया घिटियुनि में जेको माल ॿधो पियो हो उन्हनि हिक ॿिए खे मुबारकूं ॾिनियूं हिक ॿिए जे कंधनि ते कंध रखी चयाऊं अदा लख लख वधायूं लख लख मुबारकूं अॼु रहमतुल लिल आलमीन आयो आहे मके जे माण्हुनि खे सॾनि पिया उथारनि पिया ओ मके वारो उथो उथो अॼु अरबी जाम आयो आहे गंद जनी जे गोद में पापोड़ा पोशाक अॼु उन्हनि जी औताक राजा जी आयो चाचा तो फरमाए आया आसिया मुंहिंजा बारो चल बंभोर में पसी पपुनो जाम से मुंहिंजा ॾींहं ठरिया
गूंदर सब विसरिया सुखन शाखों कढ़ियों अम्मा आमना जी फरमाया मुझे को मंजर दो पर हजरत अम्मा सौबिया मुझे महबूब करीम जी रजाई अम्मा पान जी फरमाए जने मदीने जा ताजदार आया मुंह पे अखिन सान छो ते बार उखाड़ा ही दाहन बार ते मछल ते वार न उदाहन पर अल्लाह जो महबूब आयो तो वार फणाय अल्लाह जुल्फन में फणी आयल हुई अखिन मुबारकन में कचल पातल हुयो मदीने जा साईं साई चादर में ढकला अल्लाह दा महबूब दुनिया में आया साई चादर वेड़ल हुई मुझा प्यारा अम्मा सौबिया थी फरमाए मां रजायत आरामी कयो का शय ते खयम खणी जो निहारिया त मदीने जो साईं सजदे में आए लाजा महबूब सजदे में मां कननू दुआ पे गुरऊं रब्बे हबली उम्मती रब्बे हबली उम्मती रब तो फरमाए लक़द मन्ना अल्लाह अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला मोमिनो अमा ते वॾो एहसान थोरो कयो एड़ो अमा के महबूब ॾिनो जो अमा के रंग लगी विया अमा जा बेड़ा पार थी विया हिटाई साहब तो फरमाए शाह साहब तो फरमाए त रात जा पियो रात जा पियो दातर खां घुरियाई दात अन्ना प्यारात एड़ी दात अगन घुरी कई मेंधरे पिताई साहब जो फरमाता रात आया असा जाना रात जो आया ऐ सुबह मुझा प्यारा उन्हीं टाइम सजदे में हलाया अन्या नबूवत जो ऐलान बातिया रिसालत जो ऐलान में 40 सालन जी देरा मगर असा जो नानू सजदे में मथो मुबारक रखी उम्मत जे ला दुआ पे घुरे एड़ी दुआ अग सवा लख नबी आया कहीं पे एड़ी दुआ उम्मत जे ला न घुरी जेड़ो मुझो नानू उम्मत जे ला दुआ घुरी वयो आहे तने त मुझा प्यारा खुश थींदा हूं पंहिंजे किस्मत ते नाज़ कंदा हूं त असां इब्दारन जी गंदल गुलहगारन जी पुलल तो कई पोवारी न त आहियूं ॾाढा ॾोहारी असां इब्दारन जी गंदल गुलहगारन जी पुलल तो कई पोवारी न त आहियूं ॾाढा ॾोहारी न त आहियूं ॾाढा ॾोहारी अम्मा सौबिया दी फरमाए हाय कपड़े में वेल ऐ मुझा प्यारा सजदो फरमायो वरी अम्मा हलीमा जी रिपोर्ट ॿुध अम्मा हलीमा दी फरमाए मुझी सवारी कमजोर घोट बीमार मां भी बीमार हलियासी पर 3 ॾींहं बाद बैठासी वॾे रंजा वज़ीरन जा सरदारन जा ॿार मायूं खणी वयूं सिर्फ दुर्रे यतीम मक्के पाक में आ जेके मायूं यतीम समझी हल छॾे वयूं त हितां खां कहिड़ी उजरत मिलंदी मजदूरी छा मिलंदी यतीम ॿार आ इन जे करे छॾे वयूं मां जो मक्के में आयो पुछा कयो त नंढो वॾो चवे पियो हलीमा तो देर कई वॾेरनि जा ॿार ज़मींदारनि जा ॿार मायूं खणी वयूं बाक़ी हिकिड़ो ॿार आ जेको दुर्रे यतीम आमिना जो लाला हज़रत सैयदना अब्दुल्ला जो लाला जेको यतीम आ मायूं छॾे वयूं हाणे मां बि रोई ॾिनो त मूं वटि ॾुकार लॻो पियो आ बकरियूं मुंहिंजूं हाणे बीमार थी वयूं हॾ निकिरी आया मूं वटि अटो पाणी फुटी वियो आ असांजा खूह सुकी विया तालाब सुकी विया मां रोई इरादो कयो त काबे जो तवाफ कयां मन रब रहम फरमाए मन मुंहिंजो पंथ सजायो फरमाए मां काबे जो तवाफ पई कयो पर अखियुनि मां नीर पिया वहनि त काबे मूंसां ॻाल्हायो क्यों के रो रहा है मोहम्मद के शहर में क्यों के रो रहा है मोहम्मद के शहर में
देख काबा झुका हुआ है मोहम्मद के शहर में। हलीमा रोना रोना जेके मानू जेके मायू यतीम करे छदे वयूं ऐ हलीमा उन महबूब खे तुझो इंतजारा तुझी अमानता वारो कर तवाब पूरो करे उन महबूब खे संभाल सीने ला तो खेत पाली दो पर बिनी जहान खे पाली दो। रहमतुल लिल आलमीन बिनी जहान जो सरदार रब दी दुआ मदीने जो साईं विरहाई दुआ। हलीमा तोखे लख मुबारक हुजन महबूब खे तुझो इंतजार तुझी सादगी तुझी आजिज़ी महबूब खे वणिया सबे सुहागणियों सबन गिचन हार पसर खातर पुनल जे सबन कया सिंगार पर ढोल तनी जे धार हेठायूं हलन जे। अम्मा हलीमा थी फरमा मां जल्दी जल्दी तवाफ पूरो करे। अम्मा आमना जे घर आई आया मदीने जा साईं आराम पिया फरमाए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा साई चादर पिया खुदा जो कसम चादरूं छा हुयो आसमान ज़मीन नूर में हिक लगो पियो छा खुशबू बुधाया छा नूरानियत बुधाया। मां पासे में वेही पंहिंजी गरीबानी झोली साम्हूं कई ऐं मां झोली फैलाए अर्ज़ कयो पंहिंजे हबीब खे बेदार सजाओ कयो। झोली अॻिते करे अर्ज़ कयमि मैं गदा तू बादशाह भर दे पियाला नूर का गदा तू बादशाह भर दे पियाला नूर का। नूर दिल दुना तेरा दे डाल सदका नूर का। और तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का। तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। अल्लाह जा महबूब सजाग जा मुर्गी मुडे निहार अल्लाह अल्लाह मुर्गी जो निहारी मां मोहब्बत मुदा मुडे ने रखनी मुदा दिल बर खिलवो मुडे अज ने रखनी मुदा दिल बर खिल ब्या बखोड़ पुनल मुजो तू पुनल मुडे ने रखनी। लाजा महबूब मुर्गिया मुझे मुर्गिया मुझा प्यारा मुझ बीमारी लही भुख उन्हें लही ढो थी। अम्मा आमना के अर्ज के मम्मा इजाजत दे तो मदीने दे साईं के दरबार खईना मुझे उठ लसनी मुझे उठ बीमारा मुझे घर वालो बीमारा। अम्मा आमना फरमायो हलीमा इजाजत आखनी पर मुझे मौज बाबू बजा मौजदा दसदियां बाहर जाहिर न मुझे हबीब करीम सा ये सारे ला यहूदी नसरानी सलदा जिद कंदा इन जे करे मुझे बाबू बजा मौजदा दसे रसूलुल्लाह जे शान जू गाल दसी मानन जे अग्या जाहिर न कजा हकीकत गाल या हुई। अम्मा हलीमा थी फरमाए मां मदीने जे साईं के बाहर खणी रोन लगान जे ला वना पई मां दिसा त मेलो लगो पियो मेलो उन मेले में वई आया हिकड़ी सनी घटिया उन घटिया में मायूं वञन पयूं। मां पुछा कई हे मायूं केडा पयूं वञन खबर पई त इते जादूगर आयो आ इते न इते लकीरूं ॾिसण वारो आयो आ जेके पेशानी जो लकीरूं ॾिसी हथन जूं लकीरूं ॾिसी किस्मत ॿुधाए तो त ही ॿार अॻिते हली छा थींदो हिन जी किस्मत छा थींदी ही छा थींदो ही छा थींदो। अम्मा हलीमा थी फरमाए मूंखे शौक़ जो त मां बि त पंहिंजे महबूब जी किस्मत ॾेखार उन लाइन में लॻसि
हलदी वही लेन खुटदी वही मुझो नंबर आयो मुखा अग में बाकी बमाई वनी बचू ओए पंहिंजे ॿारनि जूं क़िस्मतूं बि ॾेखार टियों नंबर मुंहिंजो आहे एतिरे में हुन जादूगर जी नज़र रहमतुल लिल आलमीन जे चेहरे ते पई महबूब मदीने वारे साईं जे मथां पई आहे मुंहिंजा प्यारा जीअं जो नज़र पई अम्मा हलीमा थी फरमाए तां करे वञी ज़मीन ते किरियो फतकण लॻो मसूं हारजी वयूं कलम हुजर थी वियो टेबल फती थी वई हे बेचारो थड़पण लगो तड़पण लगो आवाज आयो हुक्म छमुअल तुझी अखरनि जो वॾा मर्द मथे रव थई मारे हुक्म छमुअल तुझी अखरनि जो वॾा मर्द मथे रव थई मारे हर चौक ते रोंदे रड़ंदे हर चौक ते रोंदे रड़ंदे ॾिठम दाना दिले रव थई मारे दाना दिले रव थई मारे ओ हिन दिल जी हिफाज़त ॾाढी कयूं पर पोइ वेचारी लुटजी वई अची अहिड़ा कंहिं वार कयस हिक कूक करे पोइ बुटजी वई हाज कत हज़ारे आया मगर ॾिसण सां होशौरी यक राह थी सभु चवण लॻा हीअ कीमेवा के कुटजी वई हीअ कीमेवा के कुटजी वई अम्मा हलीमा जी फरमाए ओ बेहोश थी किरी पियो जॾहिं होश में आयो त पोइ सॾ कयाई ओ मके वारो अचो 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 अवां जे दीन जो ख़ैर कोने लात मनात जो ख़ैर कोने अल्लाह जो आख़िर ज़मान नबी ही आ अचो हिन खे शहीद कयो माण्हू निकिरी आया अम्मा हलीमा थी फरमाए मूं ते थोरो ख़ौफ़ तारी थियो पर मथां आवाज़ आयो हलीमा घबरा न फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे वो शम्मा कौन बुझाए जिसकी हिफाजत खुदा करे सुभान अल्लाह मथस मारी लख पर जे रब जी अथस रख त सर में घुमे सर हो प्यारा मुसलमान भाइयों हजरत अम्मा हलीमा थी फरमाए वे काफर निकरी आया यहूदी निकरी आया कंहिंजे हथ में लठा कंहिंजे हथ में कुहाड़िया कंहिंजे हथ में तलवार ॿाहिरि निकरी आया ओ उनखे जादूगर खे पिया चवनि त उहो केरु आहे जेको असांजे दीन जो दुश्मन आहे असांजे लात मनौत जो दुश्मन आहे बुतनि जो मुखालिफ़ आहे वो जादूगर पियो चवे ही आहे हो चवनि था किथे आहे हू चवे तो हुते आहे मदीने जे साईं खे ॾिसण कोन पिया मूंखे बि कोन पिया ॾिसण पर असां नज़ारो ॾिसूं पिया हथ खणनि पिया हो चवे पियो हिते आहे हे चवनि पिया किथे आहे मदीने जो साईं इन्हनि जा इशारा ॾिसी उन्हनि बेवकूफ़नि जे मथां मुरकी रहिया अल्लाह अल्लाह मुझा प्यारा दोस्तों अम्मा आमना मना कई ऐ हलीमा बाहर न खणी वन मुझे महबूब जा मौजा माण्हू खे न ॿुधाए जा ज़ाहिर न कजा हे अल्लाह जो प्यारो आखिर ज़मा पैगंबर नबी आ हे आम बार ना है मुझा प्यारा अम्मा हलीमा थी फरमा मां जो खणी बाहर निकतसि मुझी उठ जी नज़र पई त अॻियनि पेरनि ते उठ नचण शुरू कयो हीअं नचे पई ख़ुशीअ में अंधनि अंधोकार जानवर रसूलुल्लाह खे सुञातो जानवर सुञातो बेटा इरादो फरमाता अंधनि अंधोकार सजन लधो सोजरो प्यादा वञी पार प्या संभरिया कीन सवार पो मोहब्बत साण मिहार लथां लतीफ जे प्यारा मुसलमान भाइयों उठ जेका खुशी में मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो पूरी न पई पवे महबूब ते नजर पई ओ जा वार खुशी रहा दिसा पई तो उनजा वार मोरन लगा सालन खां जे थन जो खीर खुश्क थियो सुकी गयो दिसा त उठ जे थन में खीर भरजी आयो आ
अल्लाह अल्लाह मुझे घोट जी नजर पई वो शिफायाब थी वयो उन ता बारी लही वई असा आबाद थी आसी असा खे रंग लगी वया मुझा प्यारा दोस्तों अम्मा हलीमा थी फरमाया मां पंजे हबीब खे अर्ज कयो सोना राजी थी असा सा गड हलो असा अमा जी खिदमत कयूं मजदूरी जी जरूरत ना है उजरत जी जरूरत ना है बस अमा जा आशिक हजार असा जी यारी कबूल पेशल अमा जा आशिक हजार असा जी यारी कबूल पेशल असल खवाया अमा जी बानी असल खवाया अमा जी बानी ये बंदी बेकारी कबूल पेशल ये बंदी बेकारी कबूल पेशल उदास अखड़ल सिवा तो सुनो अन्या तक दे ठोई ना है उदास अखड़ल सिवा तो सुनो अन्या तक दे ठोई ना है झुरे झुरे पई अम्हा जी सिक में झुरे झुरे पई अम्हा जी सिक में ये दिल बेचारी कबूल पेशल ये दिल बेचारी कबूल पेशल नसीब है न गरीब जा हबीब आहन अमाद हथ में नसीब है न गरीब जा हबीब आहन अमाद हथ में बनो कनीज़क अमाद दर्दी दिया बुहारी कबूल पेशल दिया बुहारी कबूल पेशल जा आशिक हजार असा जी यारी कबूल पेशल असा जी यारी कबूल पेशल प्यारा मुसलमान भाईरो अल्लाह जा महबूब आया रंग लगी वया सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो ऐ मुझी कौम ऐ मुझी बादशाही में रहने वालो असा नबी आयो असा जो ताकत आए पर जदे वो महबूबी दो जदे अल्लाह जो आखिर ज़मान नबी दो जेको असा नबी जो नबी आ असा जो सरदार आ तैन मक्के जी सरजमीन ते आंगर मुबारक जो इशारो कर दो चोरी जो चंद बटुकर थी कदमन में लही ईंदो अली हैदर करार मौला अली शेर खुदा जी नमाज कदा थी वेंदी अल्लाह जा महबूब लथल सिज के सागी जाए ते मोटाए भ्यारीदा वन हलाईंदा पत्थर खां गालाईंदा जानवर सजदा कंदा जानवर कदमन में अची करदा पत्थर कलमा पढ़ंदा ही उन पाक महबूब जो शहरा साईं फरमायो सवे उठ कुही विजो हलाल जानवर जबा कयो बकर जबा कयो दुंबा जबा कयो वडो ताम तैयार थियो वडी खैरात तैयार थी मक्के वारन खे खारायो लश्कर वारन खादो हर पासे वारन खादो हाने पुछन पया सुलेमान अलैहिस्सलाम ही दावत छाजी हुई पान मुर्की फरमायो मदीने जो साईं ईंदो 40 सालन खां पो नबुवत जो ऐलान कंदो मानू खुशी में मिलाद कंदा खैरातू कंदा असा पंहिंजे जानब जी ड्यूटी अज दई छदी आहे असा पंहिंजे सरदार जो मिलाद अज मल्हाए छडियो आ अज उर्स करे छडियो आ अज खैरात करे छडी आ दुआ कयो शाल अम्मा आमिना जे शहजादे जी बरगाह में असा जो ही खर्च कबूल पवे प्यारा मुसलमान भाईरो जेके भी नबी आया उन्हनि सभिनी नबियन पंहिंजे कौमन में हक अदा कयो उन्हनि ते जलसा कराया महबूब जो मिलाद कयो रसूलुल्लाह जो खैरात कयो मदीने जे साईं जे खुशीअ में मिलाद कयो नंगर न्याज विरहायो जलसा कयो हर नबी पंहिंजो हक अदा कयो अल्लाह से फरमायो ऐ मुंहिंजा नबियो दुनिया में वञो मुंहिंजे मुस्तफा जो मिलाद बयान कजो रसूलुल्लाह जे शान में जलसा मुनक़द कजो माण्हुनि खे
घुराए मुझे प्यारे पाक पैगंबर जो जिक्र कजो जदे मुझो हबीब अचे ते तवा परमला रसूलुल्लाह जी अम्मा के मुबारक जो मुझे हबीब जे अंगण ते वनी हिक बे के भाकर पाए सलात पढ़ी मुबारक जो पर जदे मुझो महबूब दुनिया में अचे त रजब जी 27 रात मेराज वाली रात मां पजे हबीब जी दावत कदस अर्श अजीम ला मकान ते घुराए है मुजा नबियो लतो मिन लखा मुराद त तवा मस्जिद अक्सा में अचजो फलस्तीन में अची मस्जिद अक्सा बैतुल मक़दस में हाज़िर थिजो मुझो हबीब अचे त बाहू बदी सलातो सलाम जा नजराना पेश कजो मुसल्लो खाली छजो मुझे हबीब के सभई नबी बाहू बदी अर्ज कजो सोना असी तुजा मुक्तदी आहियो असा तुजा नमाजी आहियो तू असा जो इमाम आ मुसल्लो खाली पियो राणा मुसल्ले ते भी बरकातु नमाज नफल पढ़ त असा तो के पंजो इमाम तस्रीफ करे तुजी इक्तदा में बरकातु नमाज नफल अदा कयो मदीने जा साईं मुसल्ले ते बैठा बरकातु नमाज नफल पढ़ायो पर जिते मुझे महबूब जा कदम हा उते 1.25 लाख नबियन जा सिर झुकिया झुकिया था उन्होंने इजहार कयो तो बारी ताला असा तुझे महबूब के तस्लीम कयो असा तुझो महबूब असा जो इमाम आ असा जो रहबरो रहनुमा असा जो सरदार ए सबनी सलाम वरान खां बाद उठी भी आला हजरत फरमाया कि रिवायत जो तर्जुमो करे सभी मलाइक सभी नबी मोहम्मदी महबूबन के अर्ज करने लगा त सबसे आला ओ वाला हमारा नबी अपने मौला का प्यारा हमारा नबी सबरी नबी इजहार कयो असां जो नबी है बल्कि असां जो सरदार है सारी कायनात में अल्लाह का बाद अगर के जो शान आ तो वो दिलरुबा तुझो शान तुझो मकाम सबनी मुझे हबीब जे शान से सलाम कयो पो रब करीम फरमाता अन्या एकड़ी गाल बाकी आ जने क़यामत जो जालो थींदो सिजने जे बराबर लही बींदो जमीन टामे वांगर तपी वेंदी उन दी मानू पगर पा गालींदा मानू के गर्मी महशर मजबूर कंदी के आदम अलैहि सलाम ले वेंदा के नूह ले वेंदा के शीश अलैहि सलाम ले वेंदा के सुलेमान अलैहि सलाम ले वेंदा अर्ज कंदा रोईंदा असांजा नबियो ए असांजा अबुल बशर आदम नबी असा तुझे खातिर पंजा कावड़ा छड्या ऐ नूह नबी असा तुझे खातिर पारो छड्यो वडेरा कावड़यासी तुझे चवण ते अण दिठे रब ते असा ईमान आंदो ऐ मूसा करीम अल्लाह असा तुझे चवण ते कुर्बानियूं ॾिनियूं अज असा जी पोवारी कयो अज सिज सवा लेजे लही आयो आ पगर को ॾिसो चाहे जमीन टामे वांगर तपी वई आ रब फरमायो मुंहिंजा नबियो रसूलो उन वक्त जॾहिं तव्हां वटि इहे माण्हू रोई अचल त तव्हां उन्हनि खे मूंॾे न वठी अचिजो उन्हनि जी सिफारिश न कजो उन्हनि जे हक़ में दुआ न घुरिजो उन्हनि जी का सिफारिश शिफात न कजो फिलहाल उन्हनि खे चइजो त इज़हबू इला गैरी नबी ने ये कोन चयो त मदीने जे साईं ॾे वञो छो त रब काविड़ल हूंदो उन ॾींहुं माण्हू जो हेॾे होॾे पिया थींदा कि आदम ॾे के हज़रत नूह ॾे रब खे इन ॻाल्हि ते कावड़ हूंदी त दुनिया वारो अञा ताईं तव्हां मुंहिंजे महबूब खे न सुञातो अरे जेको रहमतुल आलमीन आहे जंहिंजे शान में सॼो क़ुर मूं नाज़िल कयो जंहिंजा मीलाद मूं ख़ुदि मल्हाया जंहिंजे ज़िक्र जा जलसा मूं रब पाण कया मिल्लतुल अर्श इला तहत सरा कुल्लुहुम यदलबून रिदाई वानाल कुलुब रिदा या मोहम्मद तव्हां ये ॻाल्हियूं न पढ़ियूं मुंहिंजे हबीब जो शान न ॾिठो अन्या तव्हां हेॾे होॾे पिया फिरो वञो मुंहिंजे मुस्तफ़ा जल नबियो तव्हां उनखे साफ़ न ॿुधाइजो बल्कि चइजो इज़हबू इला गैरी वञी ॻोल्हियो ॻोल्हे न मुंहिंजे महबूब खे मुंहिंजे मुस्तफ़ा जे दर खे ॻोल्हे अल्लाह जा महबूब फरमाइनि था पोइ इहे सभई माण्हू परेशान थी मुंहिंजे दर ईंदा बुखारी शरीफ़ जी हदीस आहे मदीने जा सैयद फरमाइनि मां आराम में हूंदुसि इहे माण्हू सॾ कंदा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह पिता साहब तो फरमाए सदीदा बारो चल बानी अज छोरी छद म छपरे बारो चल बानी छोरी छद म छपरे शाहलती
तकलीफ़ चे पोइ ईंदम आर्याणी आर्याणी छोरी छॾ छपरे छोरी छॾ छपरे अल्लाह जा महबूब फरमाईंदा मथे उघाड़े पेरे उघाड़े ॿाहिरि निकिरी ईंदुसि जॾहिं अवां ते नज़र पवंदी अवां जे पगड़ ते नज़र पवंदी मां फरमाईंदुसि अना लहाओ हाणे तव्हां न परेशान थियो मां इज़ाबु इला गैरी न चवंदुसि ऐं अवां जो आहियां अवां मुंहिंजा आहियो हेतिरी देरि किथे हा अॻ में अचो हा तव्हांजा पेर फिसलनि हा अॻ में अचो हा त पगड़ न ॻाढ़ियो हा अॻ में अचो हा त हीअ गर्मी न ॾिसो हा अचो मूंखे ख़बर आहे मां रब जो महबूब आहियां मूंखे ख़बर आहे त रब कीअं परचंदो आहे कावल रब कीअं राज़ी थींदो आहे मूंखे अचे थो अचो अल्लाह जा महबूब सभिनी खे वठी रब जी बारगाह में सजदो कंदा जॾहिं सजदो कंदा त ज़ुल्फ़ मुबारक ज़मीन ते खिंडरी पवंदा अल्लाह से फरमुजा राणा अॼु मथो मथे खण तो मुंहिंजी घणी इबादत कया घणा सजदा कया वल सौफ युतीक रब्बुक फतरदा अॼु मां तोखे जल्द जल्द राज़ी करे खुश करे छॾींदुसि असा ऐं यबअसक रब्बुक मक़ाम महमूदा सोना मथो मुबारक मथे खण अॼु मां मक़ाम महमूद ते वे त अॼु तोखे माण्हू ॾिसनि अॼु तोखे दुश्मन ॾिसनि अॼु तोखे सॼण ॾिसनि अॼु तोखे मुखालिफ़ ॾिसनि हालात तो फरमाए आदिले उनकी पनाह आज मदद मांग उनसे आज ले उनकी पनाह आज मदद मांग उनसे फिर न मानेंगे हम गर कयामत में तू मान गया सुभान अल्लाह के सुना अज रसूलुल्लाह जी जात के सुना अज झोली झल मुझे हबीब करीम जी दरबार में मुझे मुस्तफा का खैरात घुर क़यामत जे ॾियारे जॾहिं शान ॾिसंदे जॾहिं महबूब करीम जी हलंदी कुदंदी ॾिसंदे पोइ जेकॾहिं तूं मञो त असां न मञीदासीं मदीने जो साईं न मञीदो रब न मञीदो अज झोली फैला अज मुझे महबूब जी गुलामी में आ त तुंहिंजा रब ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार अल्लाह से साईं वारन जो मीलाद कबूल फरमाए मुझा प्यारा दोस्तों हजरत महबूब सुभानी कुतुब रब्बानी शहबाज लामकानी कंदील नूरानी है कले यज़दानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी यारी वारो महीनो मदीने जे साईं सां कुछ अहिड़ियूं निस्बतूं जो सुभान अल्लाह मुझे महबूब करीम जो मीलाद रबीउल अव्वल में त मुझा दी दोस्तों साईं गौस पाक जो उर्स मुबारक यानी यारी शरीफ वरी रबीउल सानी अग में रबीउल अव्वल पोयां रबीउल सानी ऐं मुझा प्यारा दोस्तों तारीख़ लिखे थी त मदीने जे साईं जे पाक जिस्म ते मख न वेंदी ही सोने दस्तगीर जे जिस्म ते मख न वेंदी मुझा महबूब खिड़कीअ मां गुज़री वेंदा हा त हफ़्तो खुशबू रहंदी ही मुझो सोनो पाक मुर्शिद करीम गौसल आज़म दस्तगीर गुज़री वञे त हफ़्तो खुशबू न वेंदी सुभान अल्लाह अल्लाह जा महबूब वाइज़ कंदा हा खिताब कंदा हा सवा लख असहाब सगोरा ईअं ॿुधंदा हा जन स्पीकर हलनि था ॻाल्हाईंदो बि मदीने जो साईं आस्ते हुयो मगर हर माण्हू बखूबी साईं जो आवाज़ मुबारक ॿुधंदो ईअं हज़रत गौस पाक जॾहिं तकरीर फरमाईंदा हा त मुंहिंजा प्यारा हज़ारनि लखनि जो मजमू हूंदो साईं पाण जॾहिं तकरीर कंदा हा त मुंहिंजा दी दोस्त फरमाईंदा हा अल्हम्दुलिल्लाह वरी ख़ामोश थी वेंदा वरी थोड़ी देर खां अल्हम्दुलिल्लाह वरी ख़ामोश ये 3-4 दफ़ा चवंदा ख़ामोश खलीफ़न पूछो सोना ॿिया मौलवी आलम रवानगी सां खुतबो पढ़ंदा तव्हां अल्हम्दुलिल्लाह चई ख़ामोश थी था वञो साईं फरमायो असल ॻाल्हि ही आहे जॾहिं मां तकरीर शुरू कंदो आहियां त पोइ जेके बि मलाइकन उहे चवंदा आहिनि सोना बादशाह पीर थोरो तकरीर खे रोक जेसिताईं असां पहुचूं असांखे बि तुंहिंजो वाइदो ॿुधणो आहे सुभान अल्लाह जो इंतज़ारु कंदो आहियां वरी जॾहिं उहे अची वेंदा अल्हम्दुलिल्लाह त मूंखे जिन चवंदा असांजा मुर्शिद कामिल थोरो सब्र कजा असां निकिरी चुका आहियूं तुंहिंजो ख़िताब ॿुधण जे लाइ वरी उन्हनि जे
इंतजार में वेही रहंदो आहियां भाई उहे ईंदा पोइ वरी चवंदो अल्हम्दुलिल्लाह त पोइ रूह चवंदा रूहानी दुनिया वारा उहे चवंदा सोना बादशाह पीर तरस असां बि अची रहिया आहियूं वरी उन्हनि जो इंतजार कंदो आहियां यानी अहिड़े नमूने सां हज़ार हा ख़ल्क़ गॾु थींदी हुई बादशाह पीर तकरीर कंदो हो त जीअं अॻियां माण्हू पिया आवाज़ ॿुधंदा हा ईअं बिल्कुलु पुठियां बि ईअं आवाज़ ॿुधंदा सुभान अल्लाह बादशाह पीर हजरत अबू सालेह मूसा जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैह फरमाइन था रमजान शरीफ जी पहली रात ही जे रात सोनू अब्दुल कादिर जीलानी दुनिया में अची रहियो हो मां सुतो पियो हुजां त मुंहिंजो नानू सही ख्वाब में आयो पान फरमायो ऐ मूसा जंगी दोस्त उथी भी त भाकर पाए तोखे मुबारक ॾियां मां उथी बीठुस मदीने जे सही भाकर पातो साईं करीम ने मुबारक ॾिनी उन मुबारकबाद जो तर्जुमो आरिफ बिल्लाह से मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह फरमायो त महबूबन छा फरमायो गौसे आजम दरमयाने औलिया जो मोहम्मद दरमयाने अंबिया रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा मदीने जे साईं हजरत अबू सालेह मूसा जंगी दोस्त खे फरमायो ऐ अबू सालेह तोखे मुबारक हुजे तोखे अल्लाह साईं एड़ो पुट हसनी हुसैनी सैयद अब्दुल कादिर जीलानी ॾेई रहियो आहे उन जो शान मान वलियन में ईअं हूंदो जीअं मुंहिंजो मक़ाम शान नबियन में आहे जिया मां नबियन जो सरदार इमाम आया ये पीरन जो पीर कुल वलियन जा सरदार इंदा सरदार हुंदा तदे असा चवंदा मुर्शिद जई जो दस्तगीर तई के लर लोडो आ सबई चो मुर्शिद जई जो दस्तगीर तई के लर लोडो आ जो अब्दुल कादिर पीर तई के लर लोडोआ जो अब्दुल कादिर पीर तई के लर लोडोआ चोरन के अब्दाल बनाए चोरन के अब्दाल बनाए को जा किनरा तो बख्शाए जेके सैयद जिया उकीर तई के लर लोडो आ जेके सैयद जिया उकीर तई के लर लोडो आ जे जो मुर्शिद दस्तगीर तई के लर लोडो आ यारे बारे करन सवाबा दुश्मन लाए जियर अजाबा यार बार करन सवाबा दुश्मन लाए जियर अजाबा ओ जन मिसरू विराया खीर तई के लर लोडो आ जन मिसरू विराया खीर तई के लर लोडो आ जो मुर्शिद दस्तगीर तई के लहर लोडो सुभान अल्लाह मुंह पदे कनन सां असां जो फकीर हाजी अब्दुल मजीद साहब पर के बुजुर्ग हूंदा जिन साईं मशहूर वारे साईं जो खिताब ॿुधो हूंदो साईं पंहिंजे खिताब में हथ लाखणी चवंदा ओ मुंहिंजा अज़ीज़ भाउ ओ मुंहिंजा दोस्त मुंहिंजा भाउ जेकॾहिं चवीं थो त गुरबत ख़त्म थी वञे हथ सोर ख़त्म थी वञे घर में ॾुकार बीमारियूं ख़त्म थी वञनि त वञ मुंहिंजे बादशाह पीर जी यारी वञ हर महीने यारी कर उहो जवान पियो फरमाए जंहिं सिंध पाकिस्तान में सादात जो अदब त हुयो पर हक़ीक़ी अदब सिखायो त साईं मशहूर वारो सिखायो इन जवान सैयद जे अदब जो हक़ अदा
हाँ सही चोर साईं को सैयद सगोरो साईं फकीर उन जी गहूं चोराया गहूं चोराया फकीर सैयद आयो किबला से आने हे चोर मुजी गहूं चोराया न के दा जा दीदा करे मेहरबानी करे मुर्शिद वठी दे पो साईं पैगाम मोकलियो मानू मोकली मुजा प्यारा गहूं लभी पई चोरन के खबर पई ओए गहूं वठी साईं जे दर ते आया हाने गहूं जे कंठ में रस्सी जो साईं के दिल से ही गहूं त साईं पंहिंजे चादर जूं पंहिंजे हथ ते तहियूं चाढ़े अल्लाह अल्लाह तहियूं चाढ़े 7-8 पो उन रस्सीअ में हथ विधो त चोरन चयो साईं ही छा पाण फरमायूं अवां सिद्ध छॾी आ मशहूरनि वारे खे अञा रसूलुल्लाह जे आल जी इज्जत जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये रस्सी आमना है इन रस्सी में आर्यन जा हथ पिया हुंदा पाकन हथ विधा हुंदा मशहूरनि वारे के ताकत न आहे जो हथ हुजे एक दफो साईं वेठा हा त हिकड़ो सैयद सगोरो आयो साईं के जी चई खैरातूं वेठो करे सखावतूं वेठो करे भला मानुन जा सवाल पूरा कंदोई साईं हा साईं फरमायो जी हां साईं के जे मां सैयद आयो भंग जो मवाली आयो मुके भंग पिया ॾिसां तूं केतिरो सखी आहीं साईं फरमायो फकीर हे पैसा वठो ए पासे में किथा वञी गोले वठी अचो सैयद सगोरो आयो आ हाने छा कयूं हिकड़ो वडी डाली वारो फकीर साईं मोकलियो मुंहिंजा प्यारा दोस्तो भंग आई बते कुटी ऐं साईं खे झुकाए सो प्यारा रही रात उते रही पियो रात जो रहियो पियो आ आधी रात थी त मुंहिंजा प्यारा दोस्तो सादात सगोरो ताहू करे साईं जे दरवाजे ते आयो दरवाजे ते आयो तो साईं समझी वियो त शायद फकीरन मुरीदन से तंग कयो आ त तो असांजे मुर्शिद कामिल खां भंग घुरी आ हिते हेड़ो सवाल तो शायद उन्हनि तंग कयो आ ऐं जो हेॾे मोट घर आयो आहियां साईं सॾ कयो नाले में ठा वारो कर दरवाजो खोल सैयद सां को विझो त न आहे त साईं नाले में ठो तो चए मूं अञा कपड़ा बदलाया त बाबा पाण पहुची वियो फकीर साहब ऐ सैयद सागोरा छा छो पाण अर्ज़ कईं तुंहिंजा फकीर कोन विढ़िया सुतो पियो त नानू मोहम्मद रसूलुल्लाह आयो फरमाई पुट तो खामखा असांजे गुलाम के छो परेशान कयो आ एड़ा सवाल छो था कयो ये अदब वारियूं जायूं ही तो छा कयो आ उठी मशहूरन वारे खां माफ़ी वठो एड़ो कम कचो न करी हा मुंहिंजा प्यारा साईं खे पियो चवे किबला मूं तौबा कई अॼ खां पोइ भंग छॾियमि ये नशा मूं छॾिया साईं मूंखे मुरीद कर मूंखे मुंहिंजो रुठल नानू परचाए दे सुभान अल्लाह मशहूर वारा साईं वॾा अजीब हा हिकिड़ो दफ़ो त पाण वेठा महफ़िल में त हिकिड़ो माण्हू पुठियां वेठो त पाण वरी हीअं फिरी वेठा वरी हू हेॾां थियो वरी साईं हेॾां हीअं थी वेठा आख़िर हुन खां पुछूं अदा सैयद त नाही न साईं मां सैयद न आहियां फिलहाल आहियां वरी वेही कचहरी में हज़रत सवन माण्हू थियो वरी ओड़े पंहिंजो रुख कयो वरी पुछूं अदा तूं सैयद त नाही चई साईं मां सैयद न आहियां पोइ 3 दफ़ा पुछी फरमायो मशहूर वारो साईं कॾहिं भुलियो त न आहे अॼु छो थो भुलिजे पोइ उन अर्ज़ कयो सुनो मां सैयद न आहियां मुंहिंजी अम्मा हवेलियुनि में कमु कंदी हुई उते थांव बर्तन धोती हुई हवेलियुनि जी ख़िदमत कंदी ऐं ॼाओसि मूंखे खणी आई उते हिकिड़ी चीची मूंखे पंहिंजी पाक थंज प्यारी थंज मूं पीती आ साईं फरमायो पोइ मां बि त रस्ते ते आहियां त तो मां सैयद जी ख़ुशबू छाजे लाइ पई हज़रत मशहूरनि वारा रहमतुल्लाह अलैह पाण तकरीर में चवंदा हा ओ गरीब ओ मिस्कीन इएं हक़ल में चवंदा ओ मिस्कीन ओ गरीब जे चवीं तो त मां अमीर थियां शाहूकार थियां त दस्तगीर जी यारहीं हर महीने दस्तगीर जी यारहीं हर महीने यारहीं बारहीं करण सवाबा सुभान अल्लाह दुश्मन लाए जियरे अज़ाबा दुश्मन लाए जियरे अज़ाबा जन मिस्रियूं विराया खीर तंहिंखे लहर न लोॾो आ जन मिस्रियूं विराया खीर तंहिंखे लहर न लोॾो अल्लाह से मुझी हाज़री अवां जी हाज़री कबूल फरमाए अवां आचार सालार गोठवान के लख लख मुबारकूं एक त मुंहिंजा प्यारा दोस्तो हेड़ो खुदा जो घर ठहियो आ जो ॾिसी दिल ख़ुशी थी पवे मुंहिंजा प्यारा हाणे अवां जी देर अवां घर खे आबाद कयो साईं खमन शाह बादशाह जी कोशिशनि सां अवां जी कोशिश सां अल्लाह जो शानदार घर ठहियो आ जिनखे नमाज़ सां आबाद कयो जीअं तव्हां माशाअल्लाह मदरसो आबाद कयो आ अॼु ॾिसो त हे कीअं शहज़ादा वेठा खुदा जो कसम अॼु हीरूं खुली पियो
हे जन्नत जो हीरो हैं अज तहां के मलाइक खुदा जा दिसी रहा अज अल्लाह जो हबीब तहां के दिसन आयो खुदा जा नबी तहां के दिसी रहा वाह वाह मुस्तफा जी उम्मत वाह 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 अनडिठे ईमान आने वाह वाह तहां मोहब्बत जो इजहार कयो आ अज मुजा प्यारा है के अवा हार विधा सुभाणे क़यामत जदी खुदा जा मलाइक हैं के हार विधा हिनन जे मां पी के रब करीम पंजे कुदरत वारे हथन सा ताज इज्जत जो रखंदो पंजे बच्चन के कुरान पढ़ायो न्याणिन के पढ़ायो मस्जिद आबाद कयो जी गोठ जी मस्जिद आबाद ओ गोठ आबाद ए मदीने जे साईं फरमायो क़यामत जदी सिजने जे बराबर रही तो मानू पगर पे गालीदा सब के जी ताक हुंदी त यार का छाव नजर अचे को सायो नजर अचे मगर अर्श अजीब का सवा बि सायो न हुंदो अल्लाह से सदींदो ए नमाजियो तमा गर्मी में निकरी मुझे अर्श अजीम जे छाव में अची गयो क़यामत जो दी थींदो पुल सिरात वारी पुल ते मस्जिदूं बेड़न जी सूरत में ईंदियूं चवंदियूं नमाजियो अचो असां में विहो त अख चुंब में अवां के पुल सिरात पार कराए छॾियूं जॾहिं शफ़ाअत जा दर खुलंदा सिफारत जा दर खुलंदा त इहे मस्जिदूं ख़ुदा जी बारगाह में बेड़न जी सूरत में अल्लाह साईं अॼु इजाज़त ॾे नमाज़नि जो असांजे मथां हक़ आहे हिननि असांखे तुंहिंजे सजदनि इबादतुनि सां सिंगारियो आबाद कयूं अॼु इजाज़त ॾे त इन्हनि खे ॻोल्हे इन्हनि मथां भरिजी वञी जन्नत में दाख़िल थियूं अल्लाह से आवाज़ गोठ के आबाद फरमाए पान के चमू बनायो सुठो बनायो पाड़े वारन जो ख्याल रखो यतीम गरीब गुरबे जो ख्याल रखो मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो ऐ नंढन ते शफकत कयो वडन जो अदब कयो मुझा प्यारा मुसलमान भा गुनाहन खां पान के बचाओ मुझा दी दोस्त पंजे अम्मा ए बाबे के रीझा राजी कर उनन जी बेफरमानी खां पान के बचाए जाओ गुनाहन खां पान के बचाओ एड़ो पान के बना जो क़यामत जे ॾियारे उठी त अल्लाह नबी उन जो उम्मत मदीने जे साईं के मुबारक उन वाह वाह तुंजी उम्मत वाह वाह तुंजा गुलाम चेहरा चिमकन था साईं उज़ु वारा जेके उज़वान उहे त मागा 14 जे चंद वांगे चिमकन था मदीने जे साईं के मुबारक उन अल्लाह तबारक व तआला साईं किबला साईं सैयदी साईं सखी सैयद खम्मन शाह बादशाह जी निगरानी में 4 सालार गोठ जे आशिकन जो कोई प्रोग्राम बुलायो आ साईं किबला सखी साईं अलहाज पीर साईं शेर मोहम्मद साहब जिन जी सदारत में ही प्रोग्राम हलो जे जा मेहमान खास मुझा प्यारा हजरत किबला से उस्तादुल उलमा मुफ्ती हजरत किबला सैयदी अब्दुल रहमान ठटवी दामद बरकातुल आलिया जिन भी हुआ हेदा से अमीर हैदर शाह भी हुआ बा आलम सादात पीर फकीर हुआ दुआ था कयूं अल्लाह कंदो आचार साल गोठ ॾींहं ॾींहं रंग वेंदो ॾींहं ॾींहं आबाद थींदो जितां जितां तव्हां आया हो अल्लाह से असां तव्हांजी हाज़िरी क़बूल फरमाए व आखिरो दावाना अनिल हम्दुलिल्लाह।